हाशिम हकड़ो ऐं हे भेलार एसआई बीठो आहे ऐं ॿिया इहो हे मुंशी बीठो आहे टोटल जेके हिन अॻे खून में बि असांखे ॾटा ॾिननि त असां फिगर प्रिंट कराईंदासीं असां जेको आहे छा कंदासीं असां कुता हणंदासीं असां पेरा वठूं अली नवाज़ शाल वारा बीठा आहिनि असांजा पेरा बि न खणण ॾिना हाशिम हकड़े असां सां ज़ुल्म साॻियो एसआई बीठो आहे थियो हींअर हाणे बि इहा ई प्लानिंग आहे त ही न थींदो ही न थींदो ही न थींदो हे ज़ुल्म हिते हाणे पैसा ॾियनि ग़रीब हे पुलिस खे पैसा ॾियनि असां कहीं भी न ये भेलारे ऐसा जुल्म असां ता उन अगे दफ़े जी हक़ सां गॾिजी कयो असां पारो मल्हायो यार छॾियोसि हिनखे सॼी ख़बर आहे हिनखे ख़बर आहे उते कातुलनि सां शाम जो वञी मुंशी वेहे थो ख़ुदकशी न आहे वरी असांजे हुननि खे संगत खे झलियो अथसि त तव्हां हिन सां साथ न ॾियो कत्ल आहे उहा बि असांखे वीडियो भरियल आहिनि कत्ल थियो आहे ख़ुदकशी न आहे हे ज़ुल्म आहे केर बि ख़ुदकशी हा मारे उहो चक्कर विया मारे अॻियों ई चक्कर जी मारे हिनखे जेको आहे हिते जेको पहिरियों सजाद अली वारे केस सां उहो ई हछर कयो अथनि ज़ुल्म प्लानिंग सां मारे हिते टंगे विया आहिनि ॿुधो न इहो एसआई जेको आहे इहो अॻियों हकड़े साहिब सां गॾु हो हाशिम हकड़े सां असांजे पेरा बि न खणण ॾिननि ॿुधी पेरा बि न खणण ॾिननि ऐं उन खां बाद में फिगर प्रिंट न कुता हणंदासीं उहे न हे एसआई हिननि खे सॼी ख़बर आहे अॻे खून जी त केरु केरु आहिनि ऐं DIG साहिबु हक़ कयो हकड़े साहिब खे ऐं हुनखे शायदि हतार खे एसआईओ खे रिवर्ट करे छॾियो ऐं सज़ा मुक़ररु हे भेलार खे अॻे कातुलनि जी सॼी ख़बर आहे हिनखे एसआई भेलार खे हे ज़ुल्म आहे सिधो सो ऐं हे मुंशी वॾो जेको आहे चौथों दफ़ो बदिली थी आयो आहे इहो वापसि वरी अचे थो पियो इहो ज़ुल्म ऐं मंगणे जो मुंशी हे वेठो ई उते शाम जो असांजे कातुलनि सां गॾु आहे ऐं उन्हनि खे रोकीनि था